जिनासीं ने तव्हां खे अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। सिंध में हिकु भेरो ॿीहर बरसाति जो सिलसिलो जारी आहे। तेज़ वसकारे बेघर थियल माण्हुनि जा आंज वधाए छॾिया आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया का बि वाहुर न कई आहे। बिल्कुल नाज़रीन, हैदराबाद, बदीन, सिजावल, मिठी, टनो मोहम्मद ख़ान, टनो ग़ुलाम हैदर ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ वसकारो शुरू थी वियो आहे। सिंध में हिकु भेरो ॿीहर बरसाति जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। बेघर थियल माण्हुनि जा आंज वधाए छॾिया आहिनि इंतिज़ामिया, जॾहिं त का बि वाहुर न कई आहे। हैदराबाद, बदीन, सिजावल, मिठी, टनो मोहम्मद ख़ान, टनो ग़ुलाम हैदर, सिरहाड़ी, पुलड़ी शाह करीम, काज़ी अहमद, मटियारी, हाला, शाहपुर, चाकर, उडेरोलाल, जाम साहब, ठरी, मीरवा, गुपचाणी, झमपीर, टरबागो, पिंगरियो, ॾेई, राजू खानाणी, गुलाड़ची, कड़ियो घवर, मातली, सिराणी, सगियूं ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मींहुं पियो आहे। कराची में बि अॼु बरसाति जो इम्कानु आहे। जिनासीं तव्हां खे अपडेट कयूं पिया। सिंध में हिकु भेरो ॿीहर बरसाति जो सिलसिलो जारी आहे। तेज़ वसकारे बेघर थियल माण्हुनि जा आंज वधाए छॾिया आहिनि। इंतिज़ामिया का बि वाहुर न कई। हैदराबाद, बदीन, सिजावल, मिठी, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो ग़ुलाम हैदर, सरहाड़ी, बुलड़ी शाह करीम, काज़ी अहमद, मटियारी, हाला, शाहपुर चाकर, उडेरोलाल, जाम साहब, ठरी, मीरवा, गुपचाणी, झमपीर, टंडो बागो, पिंगरियो, ॾेई, राजू खानाणी, गोलाड़ची, कड़ियो घंवर, मातली, सेराणी, सगियूं ऐं सकरंड, मनहड़ो, छाछरो, शाहपुर चाकर, टंडो जाम, जुडो ऐं ॿियनि इलाइक़नि में बि मींहुं पियो आहे। कराचीअ में बि अॼु बरसाति जो इम्कानु ॿुधाए पियो वञे। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ चयो आहे त हिन वक़्तु हवा जो घटि दॿाउ वारो सिस्टम भारत जे राजस्थान में मौजूदु आहे। सिस्टम सिंध जी हदुनि उमरकोट ऐं बदीन में दाख़िल थी वियो आहे, जॾहिं त उमरकोट, बदीन, मीरपुर ख़ास, खैरपुर ऐं हैदराबाद में वधीक तेज़ बरसाति पइजी सघे थी। बरसाति जो मौजूदा सिस्टम 25 अगस्त ताईं जारी रहण जो इम्कानु आहे। सिंध में हिकु भेरो ॿीहर बरसाति जो सिलसिलो जारी आहे। तेज़ वसकारे बेघर थियल माण्हुनि जा आंज वधाए छॾिया। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद मां आवाज़ न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान अली बुघियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इरफान, छा सूरतहाल आहे? हैदराबाद में बरसाति हिकु भेरो ॿीहर शुरू थी वई आहे। बिल्कुलु, सुबुह खां वठी हैदराबाद में बरसाति जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। सुबुह खां ई शहर थोरे पसगिरदाई वारनि इलाइक़नि में तेज़ ऐं हल्की बरसाति जारी आहे, जंहिंजे करे हिकु दफ़ो ॿीहर जिन इलाइक़नि ऐं जिन रोडनि रस्तनि तां पाणी निकाल कयो वियो हो उते पाणी भरिजी वियो आहे ऐं जिन इलाइक़नि में पाणी मौजूदु हो उते पाणी में वाध अची वई आहे। हैदराबाद में छाकाणि त फोरकास्ट कयो वियो मौसमियात खाते तरफ़ां त 23 अगस्त खां बरसाति जो सिलसिलो शुरू थींदो, उन करे शहरी शदीद ख़ौफ़ में वरतल आहिनि। ॿिए पासे जेके माण्हू बरसाति सबबि बेघर थिया आहिनि उन्हनि जे आंजनि में वाध अची वई आहे, छाकाणि त उन्हनि जा घर ढही चुका आहिनि ऐं उहे खुलियल आसमान हेठि ख़ैमनि में वेठल आहिनि। बरसाति सबबि उहे हिन वक़्तु शदीद तकलीफ़ में आहिनि। जी, वॾी महिरबानी इरफान अली बुघियो अपडेट करण लाइ। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध में हिकु भेरो ॿीहर बरसाति जो सिलसिलो जारी आहे। तेज़ वसकारे बेघर थियल माण्हुनि जा आंज वधाए छॾिया आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया पारां का बि जोगा उपाव न वरिता विया आहिनि। तव्हांखे ॿुधायूं त हैदराबाद, बदीन, सिजावल, मिठी, टनो मोहम्मद ख़ान, टनो ग़ुलाम हैदर, सरहाड़ी, बुलड़ी शाह करीम, काज़ी अहमद, मटियारी, हाला, शाहपुर चाकर, उडेरोलाल, जाम साहब, ठरी, मीरवा, गुपचाणी, झमपीर, टनो बागो, पिंगरियो, ॾेई, राजू खानाणी, गोलाड़ची, कड़ियो घवर, मातली, सेराणी, सगियूं ऐं सकरन में बि मींहुं पियो आहे, जॾहिं त कराची में बि अॼु बरसाति जो इम्कानु आहे। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ चयो आहे त हिन वक़्तु हवा जो दॿाउ वारो घटि दॿाउ वारो सिस्टम भारत जे राजस्थान में मौजूदु आहे। हाला जी सूरतहाल ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर नदीम मंगरियो। जी नदीम, इन हवाले सां वधीक छा तफ़सील आहे अव्हां वटि? जी बिल्कुल, हाला ऐं भरपासे जा जेके इलाइक़ा आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेको करम खान निज़ामानी, बाणोट, हाला पुराणा, खानोट, सईद खान लिगारी या जेके ॿिया ॻोठ आहिनि नंढा वॾा, हुन में जेको वक़्फ़े सां जेको बरसाति जो सिलसिलो जारी आहे। पहिरीं जेका बरसाति वसी हुई हुन में ई काफ़ी जेको ॻोठनि मां पाणी निकाल न थी सघियो ऐं वरी हींअर जेका अॼु खां जेका बरसाति जो जेको सिलसिलो शुरू थी वियो आहे त हुन में जेको वधीक जेको हुन माना पाणी उते ॻोठनि में बीही वियो आहे। जेके बरसाति मुताबिक़ जेके खुलियल आसमान वेठल हुआ उहे पिणु जेको हिन सख़्तु तकलीफ़ुनि खे मोह ॾेई रहिया आहिनि। जेके बरसाति मुताबिक़ कुझु बंदनि कुझु रोडनि ते वेठा जेके उन्हनि ते अञा ताईं जेका हुआ इंतिज़ामिया जेका उन्हनि ते न पहुची आहे।
बरसात जो सिलसिलो जेको हिते हाल आहे भरपास शहर इलाइक़े में अञा जारी आहे। जी ठीक है, अवज वॾी महिरबानी नदीम अपडेट करण जे लाइ। नासी नवां खे आगाह कयूं पिया। सिंध में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो जारी आहे। तेज़ वसकारे बेघर थियल माण्हुनि जा अहंज वधाए छॾिया आहिनि। बरसात सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तबाही मचाए छॾी आहे। केतिराई माण्हू बरसात ऐं ॿोॾि में फ़ौत थी विया आहिनि, केतिराई ज़ख़्मी बि थिया आहिनि। केतिरनि ई माण्हुनि जा घर जेके आहिनि उहे मुकमल तौर ते ड्रही पट पइजी विया आहिनि। इंतिज़ामिया हिन वक़्त ताईं का बि वाहुर न कई। हैदराबाद, मटियारी, बदीन, हाला, सिजावल, शाहपुर चाकर, मिठी, उॾेरोलाल, कड़ियो, घंवर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि मींहुं पियो आहे। अव्हां खे कराची जे हवाले सां आगाह कंदा हलूं त कराची में बि अॼु बरसात जो इम्कान ॿुधायो वियो आहे। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ जो इहो चवणु आहे त हिन वक़्तु जेको हवा जो घटि दबाव वारो सिस्टम आहे उहो भारत जे राजस्थान में मौजूदु आहे। जेको सिस्टम सिंध जी हदुनि में उमरकोट ऐं बदीन में दाख़िल थी वियो आहे। उमरकोट, बदीन, मीरपुर ख़ास, खैरपुर ऐं हैदराबाद में वधीक तेज़ बरसात पइजी सघे थी। बरसात जो मौजूदा सिस्टम 25 अगस्त ताईं जारी रहण जो इम्कान ॿुधाए पियो वञे। अव्हां खे आगाह कयूं पिया, सिंध में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। तेज़ वसकारे बेघर थियल माण्हुनि जा अहंज वधाए छॾिया। इंतिज़ामिया के बि जोगा उपा न वरिता आहिनि। सिंध में बरसातुनि जे हवाले सां अव्हां खे अहम ख़बर ॿुधाए रहिया आहियूं त सिंध में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो जारी आहे। तेज़ वसकारे बेघर थियल माण्हुनि जा अहंज वधाए छॾिया आहिनि। हैदराबाद, बदी, सिजावल, मिठी, टनो मोहम्मद ख़ान, टनो ग़ुलाम हैदर, सरहाड़ी, बुलड़ी, शाह करीम, काज़ी अहमद, मटियारी, हाला, शाहपुर चाकर, उॾेरोलाल ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो हिकु भेरो ॿीहर शुरू थी वियो आहे। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ चयो आहे त हिन वक़्तु हवा जो घटि दबाव वारो सिस्टम भारत जे राजस्थान में मौजूदु आहे। सिस्टम सिंध जी हदुनि उमरकोट ऐं बदीन में दाख़िल थी वियो आहे। उमरकोट, बदीन, मीरपुर ख़ास, खैरपुर ऐं हैदराबाद में वधीक तेज़ बरसात पइजी सघे थी। बरसात जो मौजूदा सिस्टम 25 अगस्त ताईं जारी रहण जो इम्कान आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। मिठी मां आवाज़ जो रिपोर्टर एजाज़ बजीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। एजाज़, आगाह कजो, मिठी में छा सूरतहाल आहे? बरसात जो सिलसिलो हिकु भेरो ॿीहर शुरू थी वियो आहे। जी बिल्कुलु, थरपारकर में बरसात वारो सिलसिलो जेको आहे उहो गुज़िरियल राति खां जेको आहे उहो ॿीहर शुरू थी वियो आहे। ऐं उनखां बरसात में तव्हांखे ॿुधायां त थरपारकर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऐं चाचरो जेका आहे उते 117 मिलीमीटर जेका आहे बरसात उहा रिकॉर्ड कई वई आहे। मिठी में 67 मिलीमीटर ऐं उनखां अलावा ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेका आहे इहो काफ़ी मिलीमीटर जेका बरसात आहे उहा रिकॉर्ड कई वई आहे। उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां त बरसात सबबु तालको कलोई जेको आहे उहो मुकमल तौर ते मुतासिर थियो आहे। उनखां अलावा ॿिया मुख़्तलिफ़ जेके नवकोट जे आसपास वारा इलाइक़ा जेके आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि। उते समूरनि घरनि में जेको आहे उहो पाणी बीठल आहे। उनखां अलावा मिठी जी सिराण कॉलोनी जेका आहे उनमें अञा ताईं पाणी जेको घरनि में जेको आहे उहो मौजूदु आहे। उनखां पोइ तव्हांखे ॿुधायां त हीउ इस्लामकोट जेको आहे उते इस्लामकोट जा मुख़्तलिफ़ जेके अस्पताल रोड जेको आहे उहो पाणी हेठि आहे। उनखां अलावा ॿियूं मुख़्तलिफ़ हेठां वारियूं कॉलोनियूं जेके आहिनि उहे समूरियूं पाणी हेठि अची वियूं आहिनि। ऐं इंतई बरसाति मुतासिर माण्हू जेके आहिनि उहो बेयारो मददगार बणियल आहिनि। ज़िले इंतिज़ामिया थरपारकर जेका आहे उहा मुकमल तौर ते ख़ामोश नज़र अचे थी। कंहिं क़िस्म जी ज़िले इंतिज़ामिया जो तव्हांखे ॿुधायां चिरपुर का हुजे या कलोई तालके जा जेके मुख़्तलिफ़ ॻोठ जेके पाणी हेठि अची विया आहिनि। सिंध नालो LGODW जेको तव्हांखे ॿुधायां उनजो अवल टाप थियण खां पोइ पाणी जेको आहे उहो ॻोठनि में दाख़िल थी वियो आहे। पर इंतिज़ामिया नाले का शइ जेका आहे उहा नज़र नथी अचे। उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां त अॼु ॿोॾि मुतासिरनि जी सहायता लाइ जेका तव्हांखे ॿुधायां त DC ऑफिस वारो एहतिजाज कयो वियो। उते बि डिप्टी कमिश्नर थरपारकर जेका आहे मचिजी पियो उन्हनि मथां ऐं पुलिस खे घुराए उते STP जे ज़िले सदर घनश्याम माली ऐं उनखां अलावा क़ौमी अवामी तरीक़े ज़िले सदर शाहनवाज़ हिंगोजो जेको आहे ऐं ॿिया कारकुन जेके आहिनि उनखे गिरफ़्तार कराए थाने ते वठी वियो आहे। पर सूरतहाल तव्हांखे ॿुधायां त इंतिज़ामिया सिर्फ़ु जेका आहे मुख़्तलिफ़ एहतियात कंदड़ धुरियूं आहिनि उन्हनि मथां दबाव विझण में जेका आहे उहा मसरूफ़ आहे। छाकाणि सिंध हुकूमत पारां जेको फंड फराहम कयो वियो आहे त उनखे कंहिं तरीक़े सां पूरनि वचन ज़रिए उनखे हथ कयो वञे। जी, महिरबानी।